शहदादकोट में 10 डिसंबर इंसानी हक़नि जे आलमी दिहाड़े जे हवाले सां समाजी तंज़ीम व शिरकतगाह पारां सेमिनार कोठाए नाबालिग ॿारनि ऐं औरतुनि मथां थींदड़ ज़्यादतियुनि ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ गॾिजी आवाज़ उथारण ऐं औरतुनि ते तशद्दुद सां गॾु जिनसी हिरास जहिड़ी अज़ियतुनि बाबति आगाही ॾिनी वई। इन हवाले सां शरीक माण्हुनि वाई साहब शहदादकोट सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जीअं त असीं मतिलबु कि सभई ॼाणूं था त असांजे मुल्क में जेका इंसानी हक़नि जी सूरत हाल कहिड़ी आहे, इंसानी इस्तेहसाली केतिरी पई थिए, ख़ासि करे फोकस्ड फीमेल खे कंदा छो त असां हिन प्रोग्राम में मतिलबु कि फीमेल खे घणो घुरायो आहे, इलाही मतिलबु अरेंज कयो आहे त उन्हनि खे मालूमात ॾियण त हिन वक़्तु जेकॾहिं सिंध जे अंदरि बल्कि पूरे पाकिस्तान में असीं ॾिसूं त औरतुनि सां ज़्यादती जा केस इलाही वधी विया आहिनि। नंढनि मासूम ॿारनि सां रेप करे उन्हनि खे किथे कंहिं कुंड में फिटो कयो थो वञे। कॾहिं इज्तमाही शहदादकोट में जीअं असां वटि मतिलबु पंहिंजो शहर ई असांजो बचियल न आहे त असीं ॿाहिरि सिंध जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त नंढनि त उन्हनि में असीं उन्हनि खे मालूमात ॾियणु ऐं ॿियो रियासत खे असीं इहो चवणु त जेकॾहिं इंसान आहे त उनजो बुनियादी जेके राइट्स आहिनि त उन्हनि जो सहूलियतूं फ़राहम करणु रियासत जो बुनियादी हक़ आहे ऐं उन्हनि खे उहो ॾियणो आहे। असां मालूमात उन्हनि माण्हुनि खे ॾियूं त असां पंहिंजा राइट्स किथे ऐं हुकूक मल्हाईंदा आहियूं। ॿारनि जा बि इंसानी हुकूक हूंदा आहिनि, औरतुनि जा बि मर्दनि जा बि इंसानी हुकूक हूंदा आहिनि। असां औरतुनि सां घर में बि तशद्दुद थींदा आहिनि, वरी ॿाहिरि निकिरंदा आहियूं त असांखे हिरासमेंट करे असांखे ॿाहिरि निकिरणु नथा ॾियनि त असां घर में वेठा हूंदा आहियूं। छाजे करे असांखे निकिरणो आहे, मसइलो निकिरण सां हल थींदो आहे। न निकिरंदासीं त मसइला हल न थींदा। कीअं ॿिया औरतूं निकिरंदा असां सां गॾु, असां निकिरंदासीं त असां सां गॾु ॿियूं बि औरतूं निकिरंदा, पर इन जे करे तशद्दुद बि ख़तमु थी वेंदी, जेका हिरासमेंट आहे उहो बि चाहियां त असां अॼु जेको आहे शिरकतगाह जे तरफ़ खां इंसानी हुकूक जो आलमी ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। शहदादकोट हिकु पुठिते पयल इलाइक़ो आहे ऐं तक़रीबन सभु माण्हू ख़ामोश आहिनि। तक़रीबन माण्हुनि खे ख़बर, घटि माण्हुनि खे ख़बर आहे त अॼु इंसाननि जो आलमी ॾींहुं आहे। शिरकतगाह हीअ ॾींहुं हिरासमेंट ऐं रेप जे हवाले सां मल्हाए रही आहे, छो जो अॼुकल्ह असांजे जेको मुआशिरे जो वॾे में वॾो इशू आहे उहो इहो आहे त रेप जेको आहे सो तमामु घणो आम थी वियो आहे ऐं मासूम नियाणियुनि जो जेको आहे सो क़तल कयो थो वञे उन्हनि सां ज़्यादतियूं करे। इन जे लाइ अॼु हिन प्लेटफॉर्म तां मां सभिनी खे गुज़ारिश कंदमि त असांजो हम आवाज़ थी करे जेके गैंग रेप थियनि था यूनिवर्सिटियुनि, कॉलेजनि ऐं स्कूलनि में, उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ असांजो साथ ॾियनि ऐं कानून जहिड़े तरीक़े सां हाणे अमल दरामद करे रहियो आहे त शायदि असां इन्हनि कातिलनि खे गिरफ़्तारियूं कराए ऐं पंहिंजे नियाणियुनि खे महफ़ूज़ है। यहाँ पे जो हमें बताते हैं औरतों के बारे में, यानी कि जो लड़कियां हैं जिनके साथ ज़्यादती होती है, जो परेशान है, कराची से औरतें लेकर आते हैं, यहाँ गांव में लोगों को बेच के देते हैं। वो क्यों ऐसे करते हैं? औरतों को क्या ज़िंदगी में जीने का हक़ नहीं है? जब लड़की पैदा होती है तो सब रोते हैं, जब बेटा पैदा होता है तो सब खुश होते हैं। क्यों इस बात पे? क्यों हमारे लड़कियों को हक़ नहीं है क्या? या उन्हें पढ़ने का हक़ नहीं है, या उन्हें लड़कों के साथ बराबरी करने का हक़ नहीं है? क्या वो लड़की होकर पैदा होते हैं, क्या उनके लिए कोई गुनाह है कि? ऐसी कोई बात नहीं है। लड़कियां लड़के सब एक जैसे होते हैं, लेकिन गांव में ज़्यादातर ऐसे होता है कि लड़कियों को इज्जत ही नहीं देते हैं, लड़कों को ज़्यादा इज्जत देते हैं। क्यों? ना उन्हें पढ़ने देते हैं, ना उन्हें बाहर जाने देते हैं, ना ही उन्हें खाना सही तरीके से देते। क्यों नहीं देते? क्योंकि वो लड़कियां हैं, कल किसी और के घर में जाएंगे। हमें आज हक़ का दिन है, औरतों को बाहर निकलना चाहिए, अपना हक़ लोगों से मांगना चाहिए। हम सब एक साथ होके जब निकलेंगे तो हर किसी हिननि जो चवणो त असांखे गॾिजी हिकु आवाज़ थी इंसान मथां थींदड़ ज़ुल्म ऐं ज़्यादती ख़िलाफ़ु आवाज़ उथारणो पवंदो ऐं उनजी रोकथाम लाइ हर मुमकिन कोशिशि करणी पवंदी। हिननि वधीक चयो त असांजे मुआशिरे में नाबालिग ॿारनि सां जिनसी ज़्यादतियुनि ऐं घरनि अंदरि औरतुनि मथां घरेलू तशद्दुद जहिड़ा वाक़िया रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि, जेके इंसानी हक़नि जी लताड़ आहिनि। हिननि जो चवणो त ॿारनि जे वालिदैन ऐं मुतासिर थींदड़ औरतुनि खे घुरिजे त हुकूमत पारां क़ाइमु कयल ॿारनि ऐं औरतुनि जे तशद्दुद बाबति कंप्लेंट सेंटरनि ते वाक़िअनि खे रिपोर्ट कराए कानूनी घुरिजूं पूरियूं कनि त जीअं ज़ुल्म ऐं ज़्यादती कंदड़ ज़ालिम ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई थिए। साथी रिपोर्टर ग़ुलाम अली बिरोही सां गॾु शाहिद अवाण, वाई साहब शहदादकोट।